फिरोज जी सीशन कोर्ट में कहिड़ी तारीख़ मिली? त हाणे 22 तारीख़ मिली आहे असांखे हिन महीने जी 22 22 तारीख़ तारीख़ इंशाल्लाह। सिंध जी सूरत-हाल ते अव्हां जो छा चवणु आहे? तब्दीलियुनि जूं ॻाल्हियूं थियनि पयूं, बजट जे मथां ॻाल्हि हले पई। हाणे हे महीनो बजट जो महीनो आहे। बजट अचे त ख़बर पवंदी। महांगाई तमामु घणी थी वई आहे, अवाम हिन महांगाई में पिसिजी वई आहे ऐं हुकूमत खे खपे त जेको अवाम खे रिलीफ पहुचाइनि। सर तव्हां सईद मेमन जेको आहे ज़िले नौशर फिरोज़ जो जेको आहे उहो जेको आहे गदी बि आहे, शार बाग कामोर बि आहे, बलूचिस्तान मागवा थियो। कल्ह तव्हां हैदराबाद में संदसि भाउ तरक़ी पसंद पार्टी जा हमीद मेमन वटि विया हो, इन बाबति तव्हां छा चओ? सईद हमीद मेमन साहिब वटि असां वियासीं, नौशेर फिरोज़ आहिनि। असांखे इहा ख़बर पई त इहो वाक़ियो थियो, असां उनखे पुछणु ज़रूरु वियासीं। अमन अमान जे हवाले सां अव्हां जो छा चवणु आहे त समूरी सिंध में अमन अमान जी सूरत सिंध जी हालति त तमामु ख़राबु आहे अमन अमान जे हवाले सां। ऐं सिंध में जेको आहे त अवाम खे छा चवणु अमन अमान में का बि उन्हनि खे रिलीफ नथो मिले। तव्हां हालात ॾिठा आहिनि त झेड़ा झटा उहे तमामु घणा वधिजी विया आहिनि, छो करे जो इंसाफ़ नथो मिले। पुलिस जे तरफ़ां जेको आहे ॾाढ आहे अवाम जे मथां। पंहिंजे हक़ूक़ जे लाइ जेके आहिनि अवाम ॿाहिरि नथी निकिरी सघे, उन्हनि जे मथां पोइ कूड़ा केस थी था वञनि। त अगरि इहा सूरत हाल ईअं रहंदी ॾाढ वारी त अमन अमान अञा वधीक ख़राबु थींदो। मौजूदा पीपल्स पार्टी छाकाणि त तव्हां सिंध जा सदर आहियो नेशनल पीपल्स पार्टी जा, सियासी हवाले सां त गिलगित बल्तिस्तान में ताज़ो चूंडूं थियूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी वाहिद हिकु वॾी जमायती उभरी आहे, इन हवाले सां कीअं था ॾिसो? हिक ॿिए खे अॻु में ई हुननि मुबारक ॾियणु शुरू करे छॾियो। त उहो जॾहिं त पहिरियां इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं आहिनि त जेकॾहिं वफ़ाक़ में जंहिंजी बि हुकूमत हूंदी आहे त गिलगित बल्तिस्तान में या आज़ाद कश्मीर में उहे खटंदा आहिनि। पहिरियों दफ़ो जेका वफ़ाक़ में बि न आहे त बि उहे खटिया आहिनि। बिल्कुलु हुन जेको आहे मां जीअं अर्ज़ु कयो त अॻु में हिक ॿिए खे मुबारकूं ॾियणु हुननि शुरू कयूं। अच्छा, बजट में चवनि था त 1700 अरब रुपया जेके आहिनि उहे सूबनि खां वफ़ाक़ वठण जी ॻाल्हि करे चुको आहे ऐं बजट जल्दी पेश थींदो, इन हवाले सां कीअं था चओ? हाणे बजट जो इंतज़ारु आहे त इहे ॻाल्हियूं आहिनि, इहे स्पेकुलेशन्स हलनि थियूं। 28वीं तरमीम जूं बि स्पेकुलेशन्स तमामु घणियूं हलनि थियूं। जॾहिं का शइ टेबल थींदी त पोइ ई ख़बर पवंदी त हुन में छा छा आहे। तंहिंजे करे हुन वक़्तु ताणी इंतज़ारु करिणो खपे ऐं जेको आहे सो पंहिंजो रायो जेको आहे सो 28वीं तरमीम अगरि अचे थी त हुनखे ॾिसी पोइ माण्हू रायो ठाहे। बिल्कुलु तव्हांजी त 28वीं तरमीम में अचे पई ऐं सिंध जेका कुझु जेका ॿुधूं था सिंध खे 6 जेका यूनिटनि में विराए पियो वञे, उन में तव्हांजी जेका छा जेका रदअमल? मां उहो ई अर्ज़ु कयो त जेसि ताणी इहा तरमीम टेबल न थींदी असांखे ख़बर न पवंदी त टेबल तरमीम में छा छा आहे। जॾहिं उहा टेबल थींदी त पोइ ई असां पंहिंजी पार्टी जे तरफ़ां रायो ॾेई सघंदासीं। सही, राशिद शाह ऐं अपोजिशन तमामु घणी हाणे सिंध में सरगर्म आहे, तव्हां बि अपोजिशन में आहियो, त इन हवाले सां मौजूदा जेका सूरत हाल आहे सियासी तौर ते उनखे तव्हां कीअं था ॾिसो? असां साईं राशिद शाह साहिब सां गॾु आहियूं ऐं जेके अॻिते सियासी फ़ैसिला थींदा इंशा ताला गॾु वेही मिली करे जेका आहे सियासी फ़ैसिला कंदासीं उहे ऐं सिंध जी आवाम जे बहितरी भलाई जे लाइ हूंदा। थैंक यू।